अस्सलाम नाज़रीन, ईद कचहरी में आया तव्हांजो मेज़बान रऊफ़ चांडियो ऐं मां आहियां ज़ारा हुसैन। नाज़रीन, ईद जो ॾियारो आहे, ईद जूं ख़ुशियूं आहिनि, पर कोरोना जहिड़ी वबाई बीमारी सबबु सॼी दुनिया में हीअ ईद ॾुख गम सां मल्हाई पई वञे। सिंध में बि काफ़ी समय इंसानी जानियूं जेके आहिनि ख़तरनि हेठां आहिनि। समय मरीज़ कोरोना जा अस्पतालुनि में ऐं घरनि में आइसोलेट थिया वेठा आहिनि ऐं केतिरियूं इंसानी जानियूं असांजूं प्यारा असांखां विछड़ी विया आहिनि बीमारी जे करे। पर पोइ बि सिंध जे माण्हुनि हिमत न हारी आहे। ॾुखनि ऐं गमनि वारे हिन माहौल में ईद जूं ख़ुशियूं वंडियूं पियूं वञनि। ऐं ईद जी ख़ुशियुनि में जिते कोरोना जहिड़ो ख़ौफ़ बीमारी जो ख़ौफ़ आहे, पोइ बि सिंध जा माण्हू वस आहारे पंहिंजनि ख़ुशियुनि खे शामिलु कनि था त कोरोना सां विहणो आहे, मुक़ाबिलो करिणो आहे ऐं उन सां ई गॾिजी ख़ुशियूं मल्हाइणियूं आहिनि। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जिन महिमाननि खे मधु कयो आहे उन जो तारीफ़ कराईंदो हलां। साईं मुनवर अली मैसर साहब पाण सेक्रेटरी बोर्ड ऑफ रेवेन्यू आहिनि ऐं औकाफ डिपार्टमेंट जा चीफ आहिनि। उन सां गॾु सिविल सोसाइटी एक्टिविस्ट ज़ाहिदा ॾेथो साहिबा पाण वुमेन एक्टिविस्ट बि आहिनि ऐं हिकु इदारो NGO जो हलाइनि पियूं। उन सां गॾु मारी एवान साहिबा पाण वुमेन कैंपेन सेल जूं सरबराह आहिनि। उन सां गॾु हिरासमेंट जे इशूज़ ते तमामु सिंध जे नियाणियुनि जी तमामु वॾी ख़िदमत कई आहे। तव्हां टिनी महिमान खे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था चऊं। जी मैसर साहब, तव्हां छा था सम्झो, ही पहिरीं ईद आहे लॉकडाउन जे दौरान, कोरोना वायरस जे दौरान, तव्हां हिनखे कीअं मल्हाए रहिया आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो, ज़िंदगी लाहन चाढ़नि जो नालो आहे। तव्हांजी ज़िंदगी में केतिरा ई अहिड़ा जॾहिं थिए थो पियो त जेका न वाक़ियात अचनि था, अहिड़ा जेका न दौर अचनि था पिया जंहिंमें थोरा जेका तव्हांखे हटी करे जेका न मामूल खां हटी करे शयुनि खे करिणो थो पए पियो। हीअ इतफ़ाक़ जी वबा जेका आहे या कोई 100-125 सालनि खां पोइ आई आहे जेका न हिन अहिड़ी क़िस्म जी वबा असांजे 2-3 नसलनि कोन ॾिठी हुई जेका आहे। ऐं छाकाणि जो हाणे यानी हिकिड़ो सोशल गैदरिंग जो दौरु हुयो त माण्हुनि जो मिक्सअप घणो थी वियो, हिन जे फैलाव तंहिंजे करे अकॉर्डिंगली वधे पियो जेका आहे। लिहाज़ा जेका आहे न मतिलबु इन सभिनी सिचुएशन में हूंदे पर ज़िंदगी जो कारवां त हलंदो थो रहे पियो जेका आहे। बिल्कुलु, तव्हां इनखे कीअं था ॾिसो ज़ाहिदा ॾेथो साहिबा? महिरबानी ज़ारा। एक्चुअली छा आहे जो हीअ जेका सूरत हाल आहे सॼी दुनिया हिन महिल इहा फेस करे रही आहे ऐं असां जहिड़ा मुल्क जेके ग़रीब मुल्क आहिनि उन्हनि में अञा वधीक मसइला आहिनि छो त असां वटि हेल्थ सिस्टम्स जेके आहिनि से कमु नथा कनि। सो हीअ बीमारी पंहिंजी जॻह ते हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे सॼी आलमी दुनिया जे लाइ। पर बहरहाल माण्हुनि खे कोशिशि इहा ई आहे त माण्हुनि खे जेको आहे वधि में वधि ख़ुशियूं नसीब थियनि ऐं माण्हू हिन ईद जे ॾिहाड़े खे सुठे नमूने सां जीअं असां पहिरीं सेलिब्रेट कंदा हुआसीं उअं ई कयूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे सोशल डिस्टेंस रखिणो पवंदो ऐं ॿियो इहो आहे त तव्हांखे हाणे सभु शयूं जेके आहिनि से डिजिटलाइज़ मिलंदियूं ऐं माण्हुनि खे उन ते कमु करिणो पवंदो। सो ईद जी ख़ुशी त पंहिंजी जॻह ते आहे, पर गॾोगॾु इहो बि आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इलाही सारा माण्हू असांजा जेके आहिनि से जीअं रऊफ़ चयो त हिन दुनिया मां हलिया विया हिन बीमारीअ जे करे। इलाही माण्हू जेके आहिनि से अस्पतालनि में पिया आहिनि। सो इहो हिकिड़ो वॾो ॾुखियो मरहलो बि आहे त ख़ुशीअ सां गॾु तव्हांखे गॾोगॾु उन माण्हुनि जी बि यादि आहे जेके माण्हू वीचारा हिन दुनिया मां हलिया विया जेके अस्पतालनि में पिया आहिनि ऐं ख़बर न आहे त अॻियां छा थियण वारो आहे। छो त हिन महिल जेके थ्रेट्स आहिनि सॼा ऐं जंहिं क़िस्म जो असां वटि एनवायरमेंट आहे इन में इन बीमारीअ खे कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो आहे। सो बहरहाल उन सभिनी जे बावजूदि ईद हिकु वॾो ॾिहाड़ो आहे, असांजो मज़हबी ॾिहाड़ो आहे, इन करे असां हिनखे सुठे नमूने सां मल्हायूं था। जी मारवी, तव्हां छा चवंदा हिन हवाले सां? सभिनी खां पहिरीं त मां ज़ारा तव्हांखे असांजे सभु महिमाननि खे ॿुधण वारनि खे मां ईद मुबारक चवणु चाहींदमि। ईद मल्हाइणु ईअं आहे जीअं रस्मूं आहिनि, ज़िंदगी हले पई, गुज़ारणी आहे। जहिड़ी ईद असां हीअं ॾिसूं पिया अहिड़ियूं ईदूं असां पहिरीं कॾहिं कोन ॾिठियूं आहिनि। जीअं त असांजे मुल्क जे मथां एतिरो ॾुखियो वक़्तु अची वियो आहे, असां काफ़ी सारे माण्हुनि पंहिंजे प्यारनि उन्हनि सां हींअर कोन रहिया आहिनि। उहो ॾुख पंहिंजी जॻह ते आहे। ऐं हाणे जेको सोशल डिस्टेंसिंग थी वई आहे, जेकी बि WHO जी गाइडलाइंस आहिनि उहे मूंखे नज़र अचे थो की असांजे कल्चर जो हाणे हिसो थी रहियूं आहिनि ऐं असांखे काफ़ी साल ईअं ई गुज़ारणा पवंदा जंहिंमें असांखे सोशल डिस्टेंसिंग करणी आहे ऐं सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे, हैंड सैनिटाइज़र ऐं जेके बि WHO जी गाइडलाइंस आहिनि। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे की अञा ताईं असांजे मुल्क में हर माण्हू खे चङी तरह ॼाण न मिली सघी आहे त ऐं जिन्हनि खे ॼाण आहे उहे सीरियस न पिया वठनि। त इहे शयूं आहिनि जेके असांखे नज़र अचनि थियूं। पंहिंजो पंहिंजो रोल बि अदा करण जी कोशिशि कयूं था बीइंग अ एक्टिविस्ट ऐं ॼाण बि ॾियण जी कोशिशि कयूं था। जिते हुकूमत सही आहे उन जी तारीफ़ बि कयूं था, जिते का कमी नज़र अचे थी त उते कोशिशि कयूं था की मशवरा ॾेई करे या पंहिंजे तरीक़े सां पंहिंजे हिसे जो रोल प्ले करे असां कुझु न कुझु पंहिंजे मुल्क जे लाइ कंदा रहूं। त बसि इहा सॼी जेको आहे शयूं हलनि पियूं ऐं
अॼु ईद अची चुकी आहे, कीअं माण्हुनि रमज़ान जो वक़्तु मुश्किलुनि सां गुज़ारियो आहे असांजे साम्हूं आहे। अॼु बि काफ़ी अहिड़ा घर हूंदा जंहिं ताईं शायदि हुकूमत जी या असांजी मदद न पुॼी सघी हूंदी, त उन्हनि जो बि अहसासु पंहिंजी जॻह ते आहे ऐं दुआऊं बि आहिनि उन्हनि जे लाइ। ठीकु आहे, मेहता साहिब जी मारी विमण साहिबु चयो त ॾुख जूं घड़ियूं आहिनि ज़ाहिर आहे, पर उन में हिकिड़ी शइ त माण्हू खे ॼाण बि न आहे। जी मारी ॿुधायो, तव्हांखे ख़बर आहे, ॼाण न आहे। अॼु बि असां ॾिठोसीं त ॿहिराड़नि में जॾहिं जुमे जूं पंहिंजो ईद जूं निमाज़ूं थियनि पियूं त माण्हू हिक ॿिए सां भाकुर पाए मिलनि पिया, हिक ॿिए सां हथ मिलाइनि पिया, हक़ पिया कनि, माना उहा सोशल डिस्टेंस वारी जेका मारवी ॻाल्हि कई पई, उहा त प्रैक्टिकली वॾे तइदाद में ख़ासि तौर ॻोठ ऐं नंढा शहर उते नज़र ई न आई ईद जे करे। ईद चवंदा भाई ईद आहे, हाणे ईद ॾींहुं भाकुर न पाईंदासीं त कॾहिं पाईंदासीं? असल में साईं हीअ जेको सोशल मीडिया जो दौर आहे, हा। ॼाण हर माण्हूअ खे आहे। ऑलमोस्ट हर माण्हू जेका मोबाइल यूज़ थो करे, हा मुख़्तलिफ़ एप्लीकेशन्स यूज़ थो करे पियो, उनखे ख़बर आहे त हीअ कहिड़ी वबा आहे। जी असां माण्हुनि जो कुझु मसइलो आहे, असां थोरा बेहतियात माण्हू सही शयुनि खे उन नमूने सां सीरियसली न वठंदा आहियूं जंहिं नमूने सां शयूं सीरियसली हूंदियूं आहिनि। बिल्कुलु एग्ज़ैक्टली ईअं ई थो सिचुएशन हूंदी आहे जंहिं ख़ुदा न ख़ास्ता को जेके चवंदा आहिनि हीअ त मरण और मरियो, असांखे त मरणो ई कोन्हे को। लिहाज़ा इन शइ खे सीरियस वठण जी ज़रूरत आहे। चाहे असां मतिलबु ॾिसो न हींअर त इहे सभु शइ खुलंदी पियूं वञनि, यानी मार्केट्स वग़ैरह खुली आहिनि, पर हर माण्हू जो ज़ाती हिकिड़ी जेका ज़िम्मेवारी आहे उनखे हू ज़रूरु निभाए, छाकाणि जो इहे शयूं जेका न ईंदे ॿुधाए न ईंदियूं आहिनि। हीअ वबा जेका आहे या तव्हांखे ॿुधाए त कोन ईंदी त मां सुभाणे अचां थी, अॼु अचां थी। लिहाज़ा हुनजे लाइ बहितरीनु जेका हुनजो जो डिफेंस आहे उहा एहतियात आहे। एहतियात जी दामन बहरहाल असांखे न छॾणु खपंदी आहे। असां ॾिसो हीअ टीवी जे मीडिया जे थ्रू, मुख़्तलिफ़ मीडिया जे थ्रू, अख़बारनि जे थ्रू माण्हू ॼाणी विया आहिनि त हीअ कहिड़ी वबा आहे, पर उनखे सीरियस वठण जी जेका ज़रूरत आहे उन ते अमल न पियो थिए बेसिकली जेका। ठीकु आहे ज़ादा, जीअं अमल न पिया कनि माण्हू हिन सॼे शयुनि ते, ठीकु आहे, पर हाणे त तव्हां ॾिठो त माण्हू पंहिंजो घरनि में बि औरतूं हिक ॿिए सां मिलंदियूं पियूं अचनि, मानियूं पचाइनि पियूं, थांवनि ईद जे ॾियारे ते बि माना केयर न पियूं कनि, ख़ासि तौर ख़वातीन जेके आहिनि थांव बि घर में हिक ॿिए ॾे मोकिलनि पियूं, मानियूं वानियूं बि मोकिलनि पियूं, पर उन्हनि औरतुनि खे त वधीक सुझाव करण जी ज़रूरत न आहे। हाँ बिल्कुलु सही था चओ। एक्चुअली औरतूं ॿारनि ते बि इफेक्ट कनि थियूं, ॿारनि जी परवरिश उहे कनि थियूं। बिल्कुलु जेकॾहिं ॾिसो हिकिड़ी औरत आहे, जेकॾहिं उनखे हीअ बीमारी लॻे थी त सम्झो सॼो घर जो जेको आहे उहो सफ़र करे थो ऐं सॼे घर में जेका आहे सा उहा बीमारी फैलिजी सघे थी, छो त माई आहे जेका घर खे हलाए थी न, उनजे किचन। हाणे त तव्हांखे मुबारक हुजे, पार्लर बि खुली विया, ठीकु आहे, त हाणे त वधीक माना मामला आसान थी विया, का राति बि पार्लर ते तव्हां बि चमको पिया। मां हमेशह चमकंदी आहियां, पार्लर वञी कोन चमकंदी। ॻाल्हि आहे त इहो पार्लर जेको खुलण आहे इहो इंतहाई ख़तरनाक आहे। हाणे ख़बर न आहे केतिरियूं मायूं अॻे जान पहुची वेंदियूं हिन पार्लरनि जे थ्रू, जो इहे जेको हिकिड़ो असां वटि सोचणु खपजे त पार्लर में बि असां वटि के हिफ़ाज़ती जेके आहिनि शयूं इस्तेमालु बि थियनि थियूं या नथियूं थियनि। न मैडम खे हालात जी ख़बर आहे। टाइम खां बंदि ई हुया। ॿियो त वरी साॻियो ई इंस्ट्रूमेंट जेको यूज़ थींदो आहे त उन खां बि बचाव करण जी बिल्कुलु ज़रूरत आहे। हा, इंस्ट्रूमेंट्स खां अलावा बि तव्हां ॾिसो न, तव्हां पार्लर में तव्हां जेका हैंड टचिंग आहे उहा त आहे ई आहे न, ऐं तव्हां हुन खां बची नथा सघो। तव्हां केतिरी केयर कंदव हुन मां? तव्हांखे हेयर कट कराइणो आहे त माई हथ सां कंदी, को ज़ाहिरी आहे उहो तव्हांजो हथ तव्हांजे वारनि ते लॻंदो ई। जेकॾहिं तव्हांखे को फेशियल कराइणो आहे तॾहिं बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हथ यूज़ थींदो, त तव्हां हुन में केतिरो पंहिंजे पाण जो ख़्यालु करे सघो। तव्हां मर्दनि जा सपोर्ट आहे त उनजे ईद ख़र्चनि में माना ख़र्चनि में माना थोरो घटिताई ईंदी, सपोर्ट कयो था। असां त इहो सोचियोसीं त ईद खां पोइ ई खुलंदा सभु कुझु, पर जेका तकड़ में डिसीजन थी वियो आहे न, हिन वीचारनि मर्दनि खे अज़ाब में विझी छॾियो आहे। ब्रेक वठंदा, ब्रेक खां पोइ मारी वेवण खां पुछंदासीं हिन ईद में मर्द वीचारा केतिरे अज़ाब में आहिनि, जीअं मैडम ॻाल्हि पई करे। ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन। ईद जूं ॾिहाड़ो आहे, ईद जूं ख़ुशियूं आहिनि, ख़ुशियुनि में कोरोना जा जेको मर्ज़ आहे उन खां बि माण्हू ख़ौफ़ज़दा आहिनि, काफ़ी माण्हू घरनि तां एहतियात कनि था। तव्हां बि पंहिंजनि प्यारनि जे ज़िंदगियूं बचाइण जे लाइ ज़रूरु एहतियात कयो। भले ईद हुजे, असांजी माण्हुनि खे इहा ई अपील आहे त भले हिक ॿिए सां भाकुर पाए हिन ईद ते न मिलनि, ज़िंदा रहंदासीं त वरी भाकुर बि पाईंदासीं, हिक ॿिए सां ख़ुशियूं बि वंडींदासीं, पर पाण जो एहतियात करणु तमामु घणो ज़रूरी आहे। बिल्कुलु जी मारवी, जीअं त रऊफ़ चयो आहे कि मर्दनि जा यानी कि मर्दनि खे ॾाढो नुक़सानु थियो आहे, जीअं पार्लर खुलिया आहिनि, त तव्हां हिन शइ खे कीअं था ॾिसो? छा वाक़ई में ई आहे?
इन शइ जे लाइ ॿिनि तरीक़नि सां असां ॾिसी सघूं था। हिकिड़ो त इहो ॾुख वारो इहो आहे साइट के जंहिंमें कमाई घणी थी कोन्हे, कारोबार एतिरो हलियो कोन्हे ऐं वरी डिमांड्स बि पूरियूं करणियूं आहिनि, ॿारनि जूं बि, ज़ाल जूं बि ऐं शयूं बि वठणियूं आहिनि। ऐं ॿियो जेको वे आहे उहो इहो आहे की मर्द त हमेशह ई अज़ाब में अची वेंदो आहे जॾहिं बि हुन खां औरत पंहिंजे फैशन लाइ, पंहिंजे कपिड़नि लाइ या पंहिंजी कंहिं बि शइ जे लाइ पैसा घुरण जी कंदी आहे। त इहे ॿ तरीक़ा आहिनि जंहिंजे करे असांजा मर्द वाकई काफ़ी मुश्किलात में नज़र अचनि पिया। यानी तव्हां सम्झो था कि नुक़सान हाँ, मां इहो चवां थी क्योंकि जॾहिं बि मर्द जी जेब मां पैसो निकिरंदो आहे त हुन में नुक़सान में ई हूंदो आहे, त बिल्कुलु नुक़सान में आहे। मर्दनि खां तव्हां पुछो हाँ, तव्हां ॿुधायो तव्हांखे लॻे थो महेश साहब वॾा सूर आहिनि पैसे खां, उहो सूर ज़ाहिदा साहब सम्झी सघे थो। मैडम जी महिरबानी। हेॾे सिचुएशन थोरी ॿी आहे अच्छा, छाकाणि जो ख़बर अथव, ॾिसो मतिलबु मुंहिंजी ज़ाती चवण इहा आहे त मेकअप इहे जेकॾहिं ब्यूटी पार्लर खुलिया आहिनि हिकिड़ी सुठी ॻाल्हि थी आहे, ख़र्च करे वेंदासीं, कम से कम मायूं सुञाप न सही। साईं ॾिसो, वुमेन एक्टिविस्ट वेठियूं अथव ऐं औरतुनि जे हक़नि जूं अलम बरदार आहिनि। तव्हां वायोलेशन था कयो वुमेन जे रूल आलमी उसूलनि जे ख़िलाफ़। साईं वायोलेशन तॾहिं खां वॾो मुज़ाहिरा थी सघनि था, मुज़ाहिरा थी सघनि था। मैडम खे अॼु मां मसो न आतो आहे। न मैडम इहा ॻाल्हि करे चुकी आहे कि हा नेचुरली मुंहिंजी ख़ूबसूरती आहे। दावा केरु बि करे सघे थो, दावा केरु बि करे सघे थो। पर रहू हुन सां सहमत कोन्हे रहू को प्रोग्राम खां पोइ ॿाहिरि मिलंदासीं। न ख़ैर इएं त रॉबर्ट मुगाबे चवंदो त मां सभ खां वधीक ख़ूबसूरत आहियां, मतिलबु माण्हू जी मर्ज़ी आहे, माण्हू जी मर्ज़ी आहे, पंहिंजे पाण खे छा बि सम्झे। ऐं मैडम सां बहरहाल इन समय मां मैडम सां एग्री कयां थो। माशाल्लाह जेका न मैडम जेके आहे काश असां मैडम खे पुराणो ॾिसूं त वधीक असां वधीक इंस्पायर थी वञूं। तव्हां सी दुश्मनियूं वधायो था मार्केट में, ख़्याल मैडम जा मदाह घणा आहिनि, हिकिड़ो मदाह त मां बि आहियां 1999 खां। मैडम जी जवानी जा फोटो मूं वटि बि पिया न न मैडम जे बटन मदान सां त मुंहिंजी हींअर वेठे वेठे ॻाल्हि थी आहे, जिन लंच जा इंतज़ाम कया आहिनि। बिल्कुलु। ऐं जेका जॾहिं मैडम हिन प्रोग्राम लाइ मीरपुर ख़ासि खां निकिती आहे त कालूं आहियूं त किथे आयो, किथे पहुता आहियो, मुक़ाबला रहिया आहिनि, उहो त ज़ाहिर आहे हिकिड़ो हिसो आहे। अच्छा मारी ही पंहिंजो कीअं पिया ॾिसो त माना असां हिक ॿिए जी हूअं ईदुनि ते हिक ॿिए खे ॿारनि खे ख़र्चो बि ॾींदा आहियूं, मदद बि कंदा आहियूं, पर हिन ईद ते केतिरी ज़रूरत आहे त माण्हू खे जेके ॿार ग़रीबनि जा पाड़े उनजो केतिरी मदद करण जी ज़रूरत आहे? माण्हुनि त काफ़ी मदद कई, तव्हां बि मुख़्तलिफ़ माण्हुनि जी रमज़ान जे दौरान हेल्प कई, राशन ॾिना, सपोर्ट कयो, भले फोटो न कढ रहिया हुजनि पर तव्हां माण्हुनि जी मदद ज़रूरु कई। इएं मैडम ज़ाहिदा वारनि बि कई, साईं वारनि बि कई, पर हिन वक़्तु केतिरी ज़रूरत आहे जॾहिं ईद जो ॾियारा आहिनि उन वक़्तु वधीक ॿारनि नंढनि ग़रीबनि खे? हाँ, अदरूफ़ इहा ई ॻाल्हि आहे कि हर माण्हू पंहिंजी पंहिंजी कैपेसिटी में जेतिरो हो उहो कंदो पियो वञे। असां बि ईद खां कोई 4-5 ॾींहं पहिरीं ट्रांसजेंडर्स जे लाइ ऐं ॿारनि जे लाइ ईद गिफ्ट्स जी कैंपेन मां हलाई। उन में